नाज़रीन, नूरियाबाद वेझो कोहिस्तान जे ॻोठ हबीब पालारी में पीअण जे पाणी जी खोट सबब इलाइक़े वासी तलाउनि जो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिं सबब बीमारियुनि मोह कढियो आहे। रिपोर्ट कयो आहे असद पालारी। नूरियाबाद वेझो कोहिस्तान जे कारे जबल भरिसां यूसी मुंदरखान जे ॻोठ हबीब पालारी में पीअण जे पाणीअ खां महरूम हुजण सबब बरसात जो जमा थियल तलाउनि वारो पाणी वापरण ते मजबूर आहिनि। ॻोठाणा पीअण जे पाणीअ समेत केतिरनि ई जीआपे जी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। होॾां ॻोठान आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल काफ़ी अरसे खां पीअण जो साफ़ पाणीअ खां महरूम आहियूं। 3500 रुपया पाणीअ जो टैंकर 15 ॾींहं बि नथो हली सघे। ॻोठ जा वॾेरा जा जेके बि होटल लाइ वर्कर अचंदा आहिनि से चवंदा आहिनि बाबा खाली सहूलियत मिलंदी, असांखे त का चीज़ कोन थी मिले। पाणी पैसे अची पंहिंजो भरियो पीऊं था पैसनि ते। माल माण्हू असांखे माने का सहूलियत हिते का बि कोन्हे। वॾियूं ॻाल्हियूं करे हलिया वेंदा आहिनि बाबा खे हीअं थींदो हूअं थींदो, का सहूलियत असां वटि कोन्हे। सरकारी जेका इदारा आहिनि उन्हनि खां अपील कयूं था, को अहिड़ो समझदार माण्हू जेको महिरबानी करे ग़रीबनि को पंहिंजे तरफ़ां को बोर को ट्यूबवेल को लॻाए ॾे त उनजी महिरबानी थींदी। असांखे पाणी खपे, पीअण जे लाइ रोड खपे, रस्तो गाॾी जो या माण्हुनि जो अस्पताल कोन्हे, न असां सहूलियत कंहिं चीज़ जी कोन्हे। जबल पानी पीअंदा बरसात जो बारिश जो बस बीमार थियो जबल पानी पियो बरसाती जा। असांखे न स्कूल न पानी असांखे का बि शइ न आहे, न रस्तो। असीं मिसकीन गरीब असीं अर्ज़ इहो ई था करियूं बिलाल भुटेख त असांखे इहो करे ॾे। असीं मिसकीन आहियूं और बेरोज़गार वेठा आहियूं। असांजा 15-20 घर आहिनि, असीं सभु उञ था मरूं। अर्ज़ इहो आहे त असां वटि न हिते स्कूल न पाणी न बिजली न रस्तो, का बि सहूलियत जो बहिरान को मौजूदु न आहे हिते। न पाणी 4000 ॾेई असीं टांकी हिकिड़ी पाणी लाराईंदा, उहा तक़रीबन हफ़्तो हिकिड़ी हलंदी आहे, जेकी हींअर त असां बरसाति जो पाणी पिया पियूं। ठीकु आहे, उन में जेको असीं बीमार थी पिया आहियूं, तमामु तंगी अची वई आहे। बाक़ी ॿियो हिते इन करे वेझो पाणी किथे बि न आहे। तक़रीबन परे परे बोर लॻल आहिनि, जिते असांजा ॻोठ जा छोकिरा वेंदा आहिनि, उतां खां 2 टांकियूं भराईंदा आहिनि। उहो हिकिड़ो कलाक या 1.5 पाणी वधीक न हली सघंदो आहे। हिते तक़रीबन 15 खां 20 साल સુધી का बि न असांजे ॻोठ में का बि सहूलियत मौजूदु न आहे। असीं गवर्नमेंट खे चाहियूं था रोड रस्तो स्कूल पाणी असांखे वॾी ॾिनी वञे। असां को बि 3500 रुपया टैंकर पाणीअ जो रोज़गार में जो पाणी पीऊं था त राशन कान थी चइजो, राशन पीऊं करियूं था त पाणी उञ मरूं पिया। 2 ॾींहं असांखे लॻी वञनि, माल असांजा अणा बीठल हूंदो। वक़्त जी सन सरकार तोड़े यूसी इंतजामिया खे घुर्जे त फौरी तकड़ा क़दम खणी कोहिस्तान जे ॾूरां वारे इलाइक़े कारे जबल जे ॻोठनि खे पाणी पहुचाइण जे लाइ जोगा बंदोबस्त करे ॾिना वञनि त जीअं ॻोठाणनि खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन मिरसन अरबाब सां गॾु असद पालारी, आवाज़ TV न्यूज़, नूरियाबाद।